जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो। जो तसरेआम तीर हलंदो, मुखालिफ काथे भला खटे सघंदो। ॾिस जो तसरेआम तीर हलंदो, मुखालिफ काथे भला खटे सघंदो। इम्तियाज़ शेख ऐं आबिद भयो खटे, शहर सॼे में इहे नारा। असां भुट्टे जा दीवाना, कसम सां असां पीपीअ जा दीवाना। कसम सां असां भुट्टे जा दीवाना, कसम सां असां पीपीअ जा दीवाना। ॾिस जो तसरेआम तीर हलंदो, मुखालिफ काथे भला खटे सघंदो। इम्तियाज़ शेख ऐं आबिद भयो खटे, शहर सॼे में इहे नारा। असां भुट्टे जा दीवाना, कसम सां असां पीपीअ जा दीवाना। कसम सां असां भुट्टे जा दीवाना। एन 198 जे पीपी उम्मीदवार मीर आबिद हुसैन भयो, PS 7 जे पीपी उम्मीदवार इम्तियाज़ अहमद शेख ऐं PS 8 जे पीपी उम्मीदवार सरदार मुइन खान पौर खे 25 जुलाई ते तीर जे निशान खे ठपो हणी कामयाब कंदा। 12 गुलशेर जाफरी, काउंसलर UC पीरबख्श हुजरा, तालका कानपुर।